कैंसर पर कोलोनिकल कैंसर, व्हाट इज कोलोनिकल कैंसर एक्चुअली? अच्छा, हाणे त पहिरीं ॻाल्हि त इहा त पाण सभिनी खे ख़बर आहे त जेको आहे न मार्च महीनो जेको आहे उहो कोलोरेक्टल कैंसर अवेयरनेस मंथ आहे, ठीकु आहे। इहो आगाही जो महीनो आहे। अच्छा, जीअं ई असां खाधो खाईंदा आहियूं न, पहिरियों मुंहुं में वेंदो आहे, मुंहुं खां पोइ असांजो जेको आहे न हिकु पाइप हूंदो आहे, खाधे जो पाइप, जंहिंखे असां ईसोफेगस चवंदा आहियूं। उनखां पोइ उहो मैदे खां क्रॉस कंदो आहे, जंहिंखे असां स्टमक चवंदा आहियूं। उनखां पोइ वरी स्मॉल इंटेस्टाइन यानी नंढे आंड्रे खां क्रॉस थींदो आहे। उनखां पोइ वरी लार्ज इंटेस्टाइन यानी वॾे आंड्रे मां क्रॉस थींदो आहे। वॾे आंड्रे जा वरी हिसा हूंदा आहिनि, जंहिंमें जेको आहे न सीकम आहे, वरी असेंडिंग कोलॉन आहे, वरी हेपेटिक फ्लैक्चर आहे, उनखां पोइ वरी डिसेंडिंग कोलॉन आहे, सिग्मोइड कोलॉन आहे। ऐं उनखां पोइ जेको एंड हूंदो आहे न, उनमें रेक्टम, जेको कोलन जो आख़िरी पार्ट हूंदो आहे न, उहो रेक्टम हूंदो आहे। उहो छा हूंदो आहे कि बैक तरीक़े सां हूंदो आहे। जेको असांजो खाधो ड्यूरिंग क्रॉस थियो न, उनमें सॼो छा थींदो आहे, जेको ज़रूरत जी शयूं हूंदियूं आहिनि न, उहे जज़ब थींदियूं रहंदियूं आहिनि, एंज़ाइम्स ईंदा आहिनि, एक्ट कंदा आहिनि ऐं पंहिंजो जज़ब कंदा रहंदा आहिनि। जेको आख़िरी में वञी करे वेस्ट प्रोडक्ट जेको बचंदो आहे न, उहो वञी करे उन रेक्टम जेको बैग आहे हुन में वञी जमा थींदो रहंदो आहे, ठीकु आहे। उनखां पोइ हेठि एना कैनाल हूंदो आहे नंढो सो, उते हिकु स्फिंक्टर हूंदो आहे। स्फिंक्टर छा हूंदो आहे, जीअं दरवाज़ो, ठीकु आहे, उनजो कंट्रोल असांजे हथ में हूंदो आहे। त माना जॾहिं बि उहो बैग भरिजी वेंदो आहे, असांखे हिकु फीलिंग ईंदी आहे, अर्ज ईंदी आहे, त वञी करे स्टूल पास करे अचो। त उहो वरी वञी करे पास करे ईंदो, दरवाज़ो खोले करे स्फिंक्टर सां ऐं पास करे ईंदो। त इन जेको वॾो आंड्रो आहे ऐं मिलाए करे रेक्टम, इनखे कोलन ऐं रेक्टम कोलोरेक्टल कैंसर चवंदा आहियूं। अगरि इन सॼे पाइप जे दौरान काथे बि कोई जेको आहे न, माना कोई कैंसर डेवलप थो थिए, त इनखे कोलोरेक्टल कैंसर चवंदा आहियूं। इहो ख़तरनाक केतिरो आहे अनीता साहिबा? अच्छा, इहो ख़तरनाक इन सेंस में आहे त जेको आहे असांजे पाकिस्तान में इहो जेको आहे ॿिए खां टे नंबर ते इन जो इंसिडेंस आहे। ऐं जेको आहे सभिनी खां वधीक, अच्छा मेनली हीअं आहे त असांजे छा आहे त स्क्रीनिंग न आहे एतिरी। यूजुअली असांजे पेशेंट प्रेज़ेंट जेके कंदा आहिनि उहे ॾाढी एडवांस स्टेजिस में प्रेज़ेंट कंदा आहिनि, ठीकु आहे। त इन जो इंसिडेंस जेको एक्चुअल इंसिडेंस रिपोर्ट आहे, हिकु त असां वटि नेशनल कैंसर रजिस्ट्री आहे ई कोन, ठीकु आहे। अगरि थोरी घणी जेकी आहे बि, त उन में बि जेको आहे न ॿिए खां टे नंबर ते, जीअं मां तव्हांखे ॿुधायो त असांजे माना प्रेज़ेंटेशन इंसिडेंस आहे, माना नंबर ऑफ़ कैंसर्स में जेके आहे। त अगरि जेको आहे न स्क्रीनिंग टाइम सां थिए, एक्चुअल जेको इंसिडेंस आहे न उहो पोइ ई ख़बर पए त एक्चुअली में त जेको आहे न असांजे बाक़ी 5 to 7% चवंदा आहिनि त आहे टोटल, माना नंबर ऑफ़ कैंसर्स जेके थींदा आहिनि, 5 to 7% जेके आहिनि उहे माना कोलोरेक्टल कैंसर्स थींदा आहिनि। सही। ऐं इन जो इलाज बीमारी जो आहे, असां वटि मौजूदु आहे। ज़रूरु असीं इन ते ॻाल्हाईंदासीं।